नाज़रीन, प्रोग्राम इशूज़ एंड आइडियाज़ में एक दफ़ो ॿीहर भलीकार असां सां गॾु आहिनि अवामी तहरीक जा सदर मोहतरम अयाज़ लतीफ़ पलियो साहब। अयाज़ साहब, इन लॉन्ग मार्च दौरान तव्हां पंहिंजी तक़रीरुनि में मुख़्तलिफ़ थ्रेट्स जी बि निशानदी कई, जेके लॉन्ग मार्च जे पांजड़नि खे हुया, उहे किथे किथे हुया थ्रेट्स, अहिड़े क़िस्म जा ऐं कंहिंजे तरफ़ां हुया? किन जा नाला न वठणु चाहींदुसि, पर हूअं के गुमनाम कॉल्स हुयूं, के मीडिया जे जर्नलिस्ट ज़रिए ॿुधायो वियो तव्हांखे हिन क़िस्म जे इलाइक़नि में ख़्यालु कजो। किन जायुनि ते असांखे चयो वियो त इन्हनि इलाइक़नि में राति जो 6 बजे खां पोइ हलंदव त तव्हांजी ज़िमेदारी आहे। किन इलाइक़नि में चयो वियो त फलाणे ॻोठ में रहंदव त पोइ इतां सुभाणे तव्हांजूं वीडियो कैमराज़ ऐं मूवी कैमराज़ ऐं डिजिटल कैमराज़ उन्हनि जी असांजी ज़िमेदारी कान्हे। किन इलाइक़नि में चयो वियो त हिते ॿिनि बिरादरियुनि जा जहिड़ा आहिनि उहे हिक ॿिए ते हमिलो कनि ऐं तव्हां इन्हनि रस्तनि ते मूव पिया कयो, ज़िमेदारी तव्हांजी आहे। कराची लाइ चयो वियो त कराची में लॉ एंड ऑर्डर जो मसइलो आहे। असां चयो त बाबा, कराची में ॿियनि माण्हुनि खे, हज़ारे माण्हुनि खे अचण जी इजाज़त आहे। ॿियनि पोलिटिकल पार्टीज़ खे, MQM खां वठी, सुन्नी तहरीक खां वठी, पीपल्स पार्टी खां वठी सभु दोस्त अचनि था, पंहिंजो रिकॉर्ड कराइनि था, हिकिड़ो रेज़िस्टेंस ऐं हिकिड़ो एहतजाज। त अवामी तहरीक जो त दामन सॼे पाकिस्तान जो ॾाढो साफ़ आहे लॉ एंड ऑर्डर जे हवाले सां। तंहिंजे करे असां त कंहिंजे लाइ हिकिड़ो थ्रेट त आहियूं कोन, असीं हिकिड़ो पीसफुल तब्दीली आणण जा ख़्वाहिशमंद माण्हू आहियूं। उनजे करे असां उन्हनि थ्रेट्स खे एड्रेस त कयो, पर असां उन्हनि थ्रेट्स खां मुतासिर थियूं या उन्हनि थ्रेट्स खे सीरियसली वठी उन ते पंहिंजी पॉलिसी या रुख या रस्तो या वाट मटायूं, सो असांजो कॾहिं बि असांजी पार्टी जो दस्तूर ई कोन्हे। तव्हां जीअं अवामी तहरीक जा नवां सदर चूंडिजा त उथंदे ई लॉन्ग मार्च जो ऐलान थियो ऐं तव्हां उनजी क़यादत कंदा आया आहियो। तव्हां ज़ाहिरा पलिया साहब जा फ़र्ज़ंद बि आहियो ऐं पार्टी जे अंदरि तव्हांजे लाइ उहा मञताब आहे ऐं तव्हां में हिकिड़ी क़ाबिलियत बि आहे। नंढे हूंदे खां ई तव्हां पार्टी जी सरगर्मियुनि में बि रहिया आहियो। तव्हां अवामी तहरीक जे अंदरि कहिड़ी नई जिदत पैदा करणु चाहियो था, या अवामी तहरीक जे बारे में तव्हांजो मुस्तक़बिल में विज़न छा आहे त हिनखे हिन तरह जी पार्टियूं? हिकिड़ो त आमिर साहब, मुंहिंजी तरबियत जेका पलिया साहब कई आहे उन सां गॾु मुंहिंजी तरबियत जी ज़रीना बलोच बि कई आहे। ऐं जी तव्हांखे ख़बर आहे त सिंध जी हिकिड़ी मुतफ़िक़ा नॉन कंट्रोवर्शियल सिंबल हुई रेज़िस्टेंस जो, ऐं रेज़िस्टेंस सां गॾु हिकिड़ो जज़्बे जो ऐं हर सियासी जलसे जो आवाज़, सियासी जलसे जो, जसकम जी ॿियारनि जे ख़िलाफ़ मार्च हुजे, पीपल्स पार्टी बेनज़ीर साहिबा जी अजाणा हुजनि, भुट्टो साहिब जी शहादत ते एहतजाज हुजे हर जाइ ते, इहे फ़लस्तीन लाइ, बलोचनि लाइ। त उन हवाले सां मुंहिंजी हमेशह ख़्वाहिश रही आहे त सिंधी माण्हुनि खे गॾे खणी हलिजे, ऐं उन गॾे खणी हलण में आउं पीपल्स पार्टी खे बि एक्सक्लूड नथो कयां। पीपल्स पार्टी जा वर्कर ॾाढा सुठा आहिनि, साबित क़दम आहिनि, उन्हनि इलाही सख़्तियूं सचियूं आहिनि, MRD जी तहरीक में असां सां गॾु रहिया आहिनि। पीपल्स पार्टी जे कारकुननि कोड़ा खाधा आहिनि, असां सां गॾु जेलनि में, मोरे में, मेड़, दादू, लाखाट, केसाना, तैयब थईम, इन्हनि में उहे दोस्त, उहे वर्कर, उन्हनि ते तशद्दुद थियो आहे, चांडिया ॻोठ, उन्हनि शहादतूं माणियूं आहिनि। त इन्हनि सभिनी खे गॾु खणी सघिजे थो। ऐं पीपल्स पार्टी में केतिरा साबित ज़हन बि आहिनि जिन खे इग्नोर कयो वियो आहे, कंसल्टेशन में कोन्हनि, उन्हनि सभिनी खे गॾु खणी हलण जो हिकिड़ी मुंहिंजी कोशिशि हुई। अवामी तहरीक में मूंखे जेका हींअर प्यारु मिलियो आहे, जेका मोहबत मिली आहे, उहा मुंहिंजी तवक़्क़ो खां तमामु घणी आहे। किन ज़िलनि में मसलन असांजा केतिरा दोस्त जिन खे शिकायतूं हुयूं, या के दोस्त हुआ जेके कुझु 8-10 सालनि खां इनएक्टिव हुआ या माठ करे वेठल हुआ, उहे शिकारपुर में उहे दोस्त सभु सरगर्म थी विया। कंदकोट में के माण्हू आया, चयोसीं फलाणनि दोस्तनि सां असांजी शिकायत, तव्हां वटि पहिरें ॾींहुं हली आया आहियूं। मलिक नदीम पहिरें ॾींहुं सुबुह जो सुंदर शाइर, अवामी तहरीक जो ज़बरदस्त असांजो साथी अॻवान, पहिरें ॾींहुं पहुतो, नज़म खणी मूंखे अची गिफ्ट कयईं, पलिया साहब खे गिफ्ट कयईं, पंहिंजो नज़म पाठे ते उनखे प्रिंट कराए। शिकारपुर में ई असांजा दोस्त इब्राहिम सारंग जहिड़ा ॿिया अहिड़ा माण्हू जिन जो माज़ी में तमामु वॾो इनपुट हो। करम हुसैन वसाण जो पुटु असां सां मूंखे कुंभ में रिसीव कयईं, ऐं फलाणे दोस्त करम हुसैन वसाण जो पुटु आहियां, तव्हांखे रिसीव करणु आयो आहियां। हाजी कासिम मल्ला असांजो साथी हूंदो, ग़ुलाम नबी बैराणी साहब, उनजा फ़र्ज़ंद, इहे सभु माण्हू जंहिं नमूने असां सां हलिया ऐं जिते जिते असांजो इस्तक़बाल थियो, उन में हैरत अंगेज़ मिसाल, मसलन असांजी भेण हुई शाइस्ता, उनजो ॿिए ॾींहुं रुख़सती हुई, शादी हुई, ऐं उनखां हिकिड़ो ॾींहुं अॻु में अहिड़ो मिसाल सॼे पाकिस्तान में को हूंदो त न्याणीअ जी ॿिए ॾींहुं शादी हुजे ऐं उहा अॼु राति लॉन्ग मार्च करे शाम जो लॉन्ग मार्च में पेर फटाए अची वेहे, पोइ उते गीच ॻाइजनि ऐं पोइ उनखे वनाह में विहण लाइ सॼाणी तरीक़े जूं भेनरूं मोकिलियूं। नुहाणी असांजो दोस्त आहे मूसा नुहाणी, उन्हनि जो इंतकाल थी वियो भाउ जो, सौट जो, चयोसि वञु तॾहिं ते फातह करे अची, हाणे लॉन्ग मार्च पहुचाए, पोइ भाउ जी वफ़ात, ऐं चए लॉन्ग मार्च 46 ॾींहंनि जो रिकॉर्ड क़ाइमु करे पोइ वेंदुसि। त इन क़िस्म जा दोस्त असांजो दोस्त आहे राहू जो साहब, उहो अल्ताफ़ राहू जो, अदी हुसना, घर वारियूं, ज़ालूं, मुड़ुस, इस्माइल ख़ासकेली भले पियो, संदसि न्याणियूं भलनि पियूं।
माना अहिड़ा मिसाल जंहिं उमरा समो बि हलंदी हुजे, संदसि घरवारो बि हलंदो हुजे, नज़ीर राजपर बि हलंदो हुजे त घरवारी शाहीना ख़ासकेली बि हलंदी हुजे। इहे मिसाल ऐं असांजी क़यादत मोहम्मद ख़ान बुरगड़ी साहब, हकीम आले पुटो, साईं आलम शाह, अब्दुल कादर राठौर साहब, इन्हनि सभिनी हिकिड़ा मिसाल क़ाइमु कया आहिनि सिंधियाणी तरी। उन्हनि मिसालनि मूं में एॾो उत्साह पैदा कयो आहे जो जेके शयूं बज़ार ते ख़ुदि ॾुखियूं थियूं लॻनि त हीअ शयूं शायदि अचीव न करे सघजनि, पर हिन लॉन्ग मार्च मूंखे पुठी ठपरे छॾी आहे, दस्त शफ़क़त रखियो आहे, मूंखे इहो अहसासु ॾियारियो आहे त असांजे पार्टी जे क़ाइद जेको हीउ ॿिज छटियो आहे ऐं जेको हाणे हिकिड़ो वॾो वणु थी चुको आहे, उहो वणु फल जेको आहे, जेको मेवो, जेको सिंध जा माण्हू जंहिं मेवे जी ख़्वाहिश में आहिनि, उहो मेवो ही वणु ज़रूरु ॾींदो ऐं उहो मेवो हिन हयाती में, हिन दौर में माणींदासीं। का डेडलाइन त कान्हे, पर मूंखे लॻे पियो त इहो नतीजो ज़रूरु माणींदासीं। बाक़ी मुंहिंजी ॿी बि ख़्वाहिश हुई, उहा बि मसलन केतिरा दोस्त आहिनि जेके ॿियनि मसरूफ़ियतुनि में आहिनि, पर उहे मसरूफ़ियतुनि मां टाइम कढी असां सां शरीक थिया। के दोस्त आहिनि जेके अञा बि केतिरनि वक़्त खां वेठल हूंदा या सरगर्म न हूंदा या उन्हनि खे शिकायतूं हूंदियूं, आउं चाहींदुसि त उन्हनि खे भाकुर में झले वरी खणी अचां। किन दोस्तनि सां पार्टी खे के शिकायतूं हूंदियूं त आउं चाहींदुसि त पार्टी वटि उन्हनि दोस्तनि तरफ़ां का माज़रत पेश करे या का क्लैरिफिकेशन पेश करे या का हिकिड़ी दफ़ो ॿीहर ॻाल्हि ॿोल जा मौक़ा पैदा करे उन्हनि खे खणी अचे। उन में कुझु दोस्तनि जी इलाही सारी रहनुमाई आहे असां लाइ, उन्हनि दोस्तनि जी बि आउं उनजो शुक्रियो अदा करणु चाहींदुसि जेके वक़्तु ब वक़्तु असांजी रहनुमाई कंदा रहनि था, जेके एक्टिव न आहिनि पर उहे उन्हनि जी छपर छांव वांगुरु असां सां गॾु आहिनि। ऐं उन सां गॾु सिंधी जेका इंटेलिजेंस आहे, सिविल सर्विस आहे, सिविल सोसाइटी आहे, उन जीअं असांजी पज़ीराई कई, माना मीडिया जे दोस्तनि सभिनी सिंध जे इलाइक़नि में, प्रेस क्लबनि में, दौलतपुर सफ़न, मोरो, सकरन, लाड़काणो, सखर, शिकारपुर, उहो हिकिड़ो मैसेज हो। पॉलिटिकल पेट्रोल पंपनि जा मालिक मानी खाराइनि, उते वॉशरूम्स ॾियनि पांधीड़नि खे त उहे इस्तेमालु कनि, उन खां पोइ उते वरी चवनि था हाणे चांहि पीओ, ऐं चांहि पी पोइ वरी चवनि था हाणे भला ॿ गिरा मानी खाओ, पोइ वरी उन्हनि मां को न को शमूलियत जो ऐलान करे। अवामी तहरीक में जेतिरी शमूलियत जा ऐलान थिया आहिनि मुख़्तलिफ़ जायुनि ते, किन दोस्तनि सिपाफ तां, किन ॿियनि पार्टीज़ तां, उन्हनि ॾिठो आहे उहो नेक नियत नौजवान उन्हनि अवामी तहरीक में शमूलियत जो ऐलान कयो आहे। त आउं सम्झां पियो त सिंध त सुभाणे जेका नज़र ईंदी उहा सिंध त फ़क़ति हिकिड़ी आख़िरी लम्हे में नज़र ईंदी जॾहिं लखे माण्हू गॾु हूंदा कराची में, मज़ार क़ाइद खां वठी ज़ैबुनिसा मार्केट ऐं प्रेस क्लब ताईं। पर जेका सिंध ही 800 किलोमीटरनि जे पंध में, अच्छा ॿी ॻाल्हि आमिर साहिबु तव्हांजे नोटिस में हूंदी त कंदकोट खां कराची को पंधु सवलो त कोन्हे, माण्हू हिकिड़ो ॾींहुं त जाम शोरेब त पंधु नथो वञी सघे, कराची खां वठी लांडीप त नथो वञे माण्हू, पर उन में शार्ट मार्चिस, यानी नेशनल हाईवे असां ॾिठो त नेशनल हाईवे टच कंदा आहियूं हमेशह। लाड़काणो ज़िलो कीअं टच थिए हिन में त रते देरे खां लॉन्ग मार्च शार्ट मार्च अची शिकारपुर में पई, सकरन खां नवाब शाह खां शार्ट मार्च अची सकरन में पई, दादू जी शार्ट मार्च अची मोरे जे मेन काफ़िले खे जॉइन कयो, मीरपुर ख़ासि जी ऐं मिठी जी मार्च अची टंडेलायर खां थी हैदराबाद टंडे जाम मां थी पहुती, बदीन जी शार्ट मार्च मातली खां थी टंडो मोहम्मद ख़ान जॉइन कयो, हेॾां ठठे में दड़े जी शार्ट मार्च अची जॉइन कयो, होॾां केटी बंदर ऐं ॻाढ़े जी शार्ट मार्च अची घारे में जॉइन कयो, यानी सिंध जो कहिड़ो ज़िलो जामशोरे जी मार्च अची हैदराबाद जॉइन कयो कोटड़ी जी, ऐं ॿी छतो चंड खां नेशनल हाईवे ज़रिए ठठे में मार्च जॉइन कयो। सिंध जो कहिड़ी पॉलिटिकल पार्टी आहे सिंध त ठहियो, पर बर सग़ीर में हिन सॼे नंढे खंड में अहिड़ा मिसाल मिलंदा। रेशमी रूमाल तहरीक में माण्हू पंधु हलंदा, कांग्रेस जे इब्तिदाई ॾींहंनि में भगत सिंह सां ऐं सुभाष चंद्र बोस सां माण्हू हलंदा हुआ, जेके अवामी तरीक़े जा माण्हू जीअं हलनि पिया ऐं पेर फटियल अथनि, खीसे में पाई बि कोन्ह अथनि, तव्हांखे ख़बर आहे खीसे में पाई कोन्हनि, पोइ दोस्त को ईंदो आहे त मूंखे 10 रुपया सिगरेटनि जा हुजनि, उहो पंधु पियो हले, भेनरुनि जूं चुल्हियूं घरनि में नथियूं दुखनि, छाकाणि उहे हिते आहिनि, उन्हनि जा बचा उहे बि हलनि पिया। जेकॾहिं हकीम आलो पुटु हले पियो त काइनात हाले पुटु संदसि धीउ 8 सालनि जी हले पई। शहीद नवाज़ ॿुधो पियो त घरनि खे बि ताला ॾेई, घरनि खे ताला आहिनि। शहीद नवाज़ कंदराणी जी घरवारी बि हिते आहे ऐं नंढड़नि 7 सालनि जी धीउ सिंधु इनकलाब बि हिते आहे। लॉ जूं स्टूडेंट एंड डॉक्टर ऑफ ज्यूरिस्ट जूं स्टूडेंट फातिमा हले पुटु ऐं रोज़ीना भुटो से पंधु पियूं हलनि। माना इन SST जा छोकिरा आहिनि, लतीफ़ कैंपस जा, हुसैन मरी, नवीद जरवार, अयास चांडिया, उहे हलनि पिया ऐं उन्हनि खे पंहिंजा घर यादि न आहिनि, उन्हनि खे पंहिंजी तालीम यादि न आहे। मुस्तफ़ा चांडे जहिड़ा माण्हू हलनि पिया, हारी अॻवान। हिकिड़ो अजीब सिंध आहे हिकिड़ी, जेका सिंध हूअं नज़र नथी अचे, माण्हुनि खे ख़बर